नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त हुकूमत जेको लॉकडाउन करे ग़रीब मिस्किन माण्हुनि खे जेको बेरोज़गार कयो, उन में अवाम बीमारी खां न पर बुख बेरोज़गारी खां ज़रूर मरंदी। मटियारी वेझो ॻोठ जाखरी मोरी ॿारनि समेत एहतजाज मुज़ाहिरो कयो, जंहिंमें मीर मुर्तज़ा ॾेथो, इरशाद शाह, गुलाम मोहम्मद शाह, मूसा लुड़क, गनी सुमरो, खैर मोहम्मद शाह, सज्जाद अली शाह समेत सभई मुज़ाहिरीन चयो आहे त सभई पोरियत बेरोज़गार थी विया आहिनि, जंहिंमें मज़दूर ड्राइवर तोड़े घरनि में मासियूं कमकार करे पंहिंजे बचनि जो रोज़गार कंदा हुआ, उहे सभु बंदि थी वियो आहे। हुकूमत या ज़िले इंतज़ामिया सिर्फ़ु ऐलान ताईं महदूद है। हिननि जो चवणु हो त असीं पंहिंजा बचा वठी केॾां वञूं। हुकूमत कोरोना वायरस सबबि मटियारी शहर लॉकडाउन त कयो आहे, पर रोज़गार बि त ॾियो। ग़रीब माण्हू केॾां वञूं, शहरी बुखूं काटण ते मजबूर बणियल आहिनि। ॾियाड़ी ते कमु कंदड़ पोरियत घरनि ताईं महदूद बणियल आहे। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया फार्म अॻियां दाईंदे चयो आहे त गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां घरनि अंदरि क़ैद रहण बाद सभु अटे लटे पैसा बि नाहे बचिया। जॾहिं रोज़ानो पोरियो करे घर जो गुज़र सफ़र कंदा हुआसीं, पर लॉकडाउन सभु घर अंदरि महदूद बणियल आहियूं। जॾहिं त केतिरनि ॾींहंनि गुज़रण बावजूदि ज़िले इंतज़ामिया तरफ़ां का बि मदद नाहे कई वई। हिननि सिंध सरकार खां घुर कंदे चयो आहे त असांजी माली मदद कई वञे, जीअं असां पंहिंजा बचा बुखूं काटण खां बची सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।